छोता जो मुझा नौजवान धिका झलींदा था वाठा 35 नंबरन ते मास्टर बणजी विया ऐं पुलिस वारो पंजाब वारा 7 ग्रेड में तहां 5 में आयो मांखे इक़्तिदार मिलियो मां मुल्लो हां त मां सचल जो मां लाल जो मां भेटाई जो मां अब्दुल्ला शाह गाजी जो मां अमरोटी जो मां बेरवी जो मां हालेजवी जो मुरीद हां अल्लाह जो कसम जो लाल शहबाज भी मुल्लो हो खोलो तारीख पढ़ो सिंधियो पढ़ो छडियो भला इन गालिन के ताजो मिसाल ॾियांव दुनिया जहान जू टोपियूं गोलियो दुनिया जहान जू टोपियूं गोलियो का तिरछी का गोल का लंबी का चौड़ी का केड़ी दुनिया जी अकेली टोपी आ सिंधी टोपी जे में मस्जिद वारो मेहराब ठयला टोपी रड़ियूं करे थी तो संगाल है त तुंजा है मुंजा वडा नमाजी आ तुंजा है मुंजा वडा नेक हा तुंजा है मुंजा वडा दीनदार हो अचो तुम बने जे नक्शे कदम ते हली करे वक्त जे फिरौन का मुहादो अटवाए करे हिन सिंध के हिकफो बीहा बाबल इस्लाम बनाया तैयार आयो तो जे करे जमीयत उलमा सिंध में इक़्तिदार में थी अचे इंशाअल्लाह जमीयत इक़्तिदार में अचे पई के जो पी हाने असा जो रस्तो न थो रोके सके हे जमीयत जो झंडो दिसंदौ तहां अखिन सां दिसंदौ हे सिंध जे वजीर आला हाउस ते फड़की जंदो इंशाअल्लाह के जे पी में ताकत ना है हाने तहां जो रस्तो रोके मां कल पंहिंजो मंशूर ॾिनो त जे करे जमीयत इक़्तिदार में आई सब का पहिरियों कम इहा कंदासीं त सिंध जे इंच जी चौकीदारी कंदासीं ज़मीन जो इंच भी न खपाईंदासीं पहिरियों मंशूर मुंहिंजो इहो ॿियो मुंहिंजो मंशूर इहो पहिरियों त इंच जी चौकीदारी कंदासीं ॿियो सिंध जा वसीला सिंध ते ख़र्च कंदासीं टियों कुड़ा विझी करे छो त मुंहिंजा नौजवान धिका झलींदा था वाठा 35 नंबरन ते मास्टर बणजी विया हिंदू 40 नंबरन ते मास्टर न्याणियों 45 नंबरन ते बाकी सजी सिंध 55 नंबरन ते छो तहां जे पीजी जागीर है हिनन तहां जो कसूर कड़ो कयो मां यो ऐलान कयो हिक जमीयत इक़्तिदार में आई त इंच जी हिफाजत कंदासीं ऐं पुलिस वारो पंजाब वारा 7 ग्रेड में तहां 5 में आयो मांखे इक़्तिदार मिलियो तहां के 8 ग्रेड में कंदासीं पहिरियों मंशूर ॾिनो थम त जमीयत इक़्तिदार में आई त छा कंदी हिक सिंध जे इंच जी हिफाजत कंदी ॿियो सिंध जा वसीला सिंध ते ख़र्च थींदा टियों गरीबन जा कुणा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरन जे रोड ते पीही करे पकोड़न खपाइण वारे सब्जी खपाइण वारे जे पुटन जा कुणा विझंदासीं जंहिंजो कुणो निकतो नौकरी उनखे ॾींदासीं कंहिं वाठे खे नौकरी न मिलंदी हे मंशूरा मुंहिंजो रिकॉर्ड कयो हे मंशूरा मुंहिंजो रिकॉर्ड कयो चौथो जे अस्पताल में वजीर आला जे साल जो इलाज थींदो फरिया जे पकोड़न खपाइण वारे जे साल जो इलाज भी सागे अस्पताल में थींदो ऐं पंजो जंहिं स्कूल में वजीर आला जो पुट पढ़ंदो फरिया जे पकोड़न खपाइण वारे जो पुट सागे स्कूल में पढ़ंदो 60 लाख बार सिंध में तालीम का महरूम हैं जमीयत जी इक़्तिदार में आई सिंध में असा 60 लाख बारन के सिंध में तालीम ॾींदासीं इंशाअल्लाह सभिनी के आज़मायो अथव हिक दफ़ो मां मुल्लन के भी आज़मायो ताके वणो न ताके ॾाढी पटको आ बस बाकी कमी कहिड़ी आहे हां मुल्लो आ अब मुल्लो आया त छा थी पियो यार